घोटकी पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल तालके घोटकी जो इजलास नूनारी हाउस घोटकी में थियो, जंहिंजी सदारत सीनियर नायब सदर ज़िले घोटकी फ़कीर दोदल पनिहार कई। इजलास में जनरल सेक्रेटरी अरबेलो फ़कीर मंगरियो, वडेरो अता मोहम्मद महर, वज़ीर अहमद लखण, मोहम्मद ज़मान बुहैन, गुल हसन, तालके सदर अब्दुल रशीद नूनारी, अर्ज़ मोहम्मद महर, जाहिद अली घोटो, ज़ाकिर हुसैन वसीर, अब्दुल जब्बार, मोहम्मद हसन, फरमान अली रुख समेत कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में तालके घोटकी खां यूसी सतह ताईं मेंबरशिप शुरू करण ऐं तंज़ीमी मामलनि खे ॿीहर फ़ाल करण जे हिकमती अमली जो फ़ैसिलो कयो वियो। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जो मंशूर अवाम ताईं पहुचाइण जो उहद कयो वियो। इन मौक़े ते तालके घोटकी जे सदर अब्दुल रशीद नूनारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ईंदड़ आम चूंडुनि में मुस्लिम लीग फंक्शनल जा उम्मीदवार भरपूर नमूने हिसो वठंदा ऐं कामयाबी हासिल करे अवाम जी ख़िदमत कंदा। उन चयो त मुस्लिम लीग फंक्शनल अमन पसंद पार्टी आहे ऐं अवामी ख़िदमत ते यकीन रखे थी। तमामु जल्द तालके घोटकी में मुस्लिम लीग फंक्शनल खे फ़ाल कयो वेंदो ऐं सॼे शहर में पैना फ्लैक्स ऐं झंडा लॻाया वेंदा। उन खां अलावा लाइज़र विंग, लेबर विंग, MSF विंग खे बि फ़ाल करे उहिदेदारनि जा नोटिफिकेशन जारी कया वेंदा। उन खां अॻु इजलास में आयल समूरनि महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक जो तोहफ़ो पेश कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।